ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। अख़बार दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर MNA सादिक अली मेमण जे नक जे हेठां बेवाह ऐं मुस्तहक औरतुनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे, पर MNA साहब जे मथे मां चूं बि कोन थी सरे। तफ़सील मुजिब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त अचण शर्त डिवाइस माफ़िया पंहिंजे मन मस्ती कंदे फी बेवाह खां 2000 रुपया कटौती करण शुरू करे छॾी आहे। हूअं ईअं डिवाइस माफ़िया जो धंधो सॼे ज़िले में पियो हले, पर ठटे जे इस्लामपुर मोहल्ले में लॻी MNA साहब जे घर भरिसां डिवाइस माफ़िया मिसकीननि खे लुटण जो कारोबार करे रहिया आहिनि। डिवाइस हलाईंदड़ असलम मेमण जे चवण मुताबिक़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर छॾे हू पंहिंजे घर ठटे शहर इस्लामपुर मोहल्ले MNA सादिक मेमण साहब जे घर जे पासे में डिवाइस हलाए रहियो आहे। मुस्तहक औरतुनि जे वज़ीफ़े वारनि पैसनि मां 2000 खां 2500 रुपए जी कटौती उन करे रहिया आहियूं त आऊं पराई डिवाइस हलायां पियो। फी कार्ड तां 500 डिवाइस मालिक खे ॾींदो आहियां, ॿिया आऊं खणंदो आहियां। उन में मूंसां गॾु पुलिस ऐं ॿिया काफ़ी भाईवार आहिनि। मुंहिंजे मथां सियासी आशीर्वाद आहे, मुंहिंजो केर बि कुझु नथो बिगाड़े सघे। मुस्तहकीन बेवाह DG बिस्प SSP ठठो खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। असां बेवाह मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे, डिवाइस माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।